के बंद 81 मील वटि सिंधु दरिया बंद के ॾिनल 3 स्पर खे तेज़ीअ सां पाइणु लॻो। इलाइक़े वासी जो साहु मुठ में अची वियो। इलाइक़े वासियुनि जो इरिगेशन अमले ऐं ठेकेदार ख़िलाफ़ के बंद 81 मील वटि एहतजाज। उन मौक़े ते ॻोठाणनि बाबू बुंगवार, फरमान अली, मंजूर अहमद ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त हीउ ठीको अरबें रुपयनि जो आहे, पर हिते ठेकेदार लखनि जो कमु बि नाहे करायो। ठेकेदार पथरनि जी जाइ ते मिटी इस्तेमालु करे रहियो आहे, जंहिं जे करे बंद खे ॾिनल 3 स्पर जो अधु हिसो दरिया तेज़ीअ सां पाणी में वाहे वियो आहे। हुननि चयो त हिन वक़्तु सिंधु दरिया में पाणी लॻभॻि 1 लख क्यूसिक आहे। अगरि पाणी बरसाति पवण जे करे वधियो त पोइ हिन बंद खे ख़तरो आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त बंद जे कम जी जांच कराए ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं बंद जो कमु बहितर तरीक़े सां कराए ॾिनो वञे। होॾां राब्तो करण ते इरिगेशन इंजीनियर मोहम्मद शरीफ़ मुगेरी ॿुधायो त 3 स्पर खे भली दरिया पाणी पाए वियो, पर को मसइलो नाहे, असां वरी उनखे तैयार करे वठंदासीं ऐं इन में ख़तरे जी का बि ॻाल्हि नाहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।